सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असांजे समाज में जो तालीम जो मयार है उन जे हवाले से थोड़ा तव्हां सां ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें शागिर्द उस्ताद या समाज में को बि मकतब फ़िक्र जो माण्हू उन में ध्यानु करे सघे थो। सभ खां पहिरीं असां जे हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे पढ़ाई जा हाल आहिनि सारिया पिया, पर जेकॾहिं सुठी पढ़ाई जी ॻाल्हि कजे त उहा बि कॉन्सेप्चुअल लर्निंग ताईं महदूद आहे। तो थोड़ा तव्हांखे कॉन्सेप्चुअल लर्निंग के बारे में असां ॻाल्हाईंदासीं त कॉन्सेप्चुअल लर्निंग छा खे चवंदा आहिनि। त कॉन्सेप्चुअल लर्निंग जेका आहे कॉन्सेप्चुअल तकरीबन उहा थींदी आहे। त हाणे कॉन्सेप्चुअल लर्निंग जो मतिलबु आहे त कॉन्सेप्ट असांजो क्लियर हुजणु घुरिजे। घणो करे असांजा शागिर्द भी इहो चवंदा आहिनि त मतिलबु असांजो कॉन्सेप्ट क्लियर हुजणु घुरिजे, या उस्ताद जो सुठे में सुठो उस्ताद है, मतलब हार्ड वर्किंग टीचर है, उन जो फोकस इन शइ ते हूंदो आहे त आउं जो पढ़ाए रहियो आहियां उहो मुंहिंजे शागिर्द ताईं जेको आहे सो बहितर नमूने सां उन जो कॉन्सेप्ट मुंतकिल थी वञे, वो सही नमूने सां उनखे सम्झी वठे। असांजा जेकॾहिं को डॉक्टर आहे या इंजीनियर आहे उहो बि सिर्फ़ु पंहिंजे कॉन्सेप्ट ताईं महदूद हूंदो आहे। ऐं यादि रखो त कॉन्सेप्ट यानी अहिड़े क़िस्म जो इल्मु जेको दुनिया में हींअर ताईं थी चुको आहे, जेको असां ताईं ट्रांसफर थिए पियो किताबनि जे ज़रिए, माण्हुनि जे ज़रिए, मीडिया जे ज़रिए या कंहिं ॿिए मीडियम जे ज़रिए जेको असां ताईं मुंतकिल थिए थो, उहो कॉन्सेप्चुअल लर्निंग आहे। उहा थी चुकी आहे, उहा असां ताईं मतिलबु पहुचे थी, असां उनखे कॉन्सेप्चुअल लर्निंग चवंदा आहियूं। त सुठे में सुठो उस्ताद या समाज में पंहिंजी फील्ड में मेहनती जेको फर्द आहे वो कॉन्सेप्चुअल लर्निंग ते महदूद आहे। सुठी ॻाल्हि आहे, बहितर आहे, पर असां इहो चऊं था त असांखे कॉन्सेप्चुअल लर्निंग खां अॻिते वधणो पवंदो। जेकॾहिं असांखे तरक़ी करणी आहे, जेकॾहिं असांखे पंहिंजी फील्ड में कुझु नओं करणो आहे, त असांखे कॉन्सेप्चुअल लर्निंग खां अॻिते क्रिएटिविटी ते अचणो पवंदो। क्रिएटिविटी ताईं जेसिताईं असां न ईंदासीं तेसिताईं असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे फील्ड में त माहिर त थी सघूं था, पर मौजूद नथा बणिजी सघूं। असां का शइ पंहिंजी तख़लीक़ नथा करे सघूं, पंहिंजा आइडियाज़ पेश नथा करे सघूं। मक़सदु ॻाल्हि जो त हिकिड़ी शइ कॉन्सेप्चुअल लर्निंग जो मतिलबु आहे जेका शइ हाणे असां ताईं का शइ पहुची चुकी आहे, पर दुनिया हेॾी तरक़ी कई आहे त उहो समूरो जो समूरो क्रिएटिविटी जो नतीजो आहे। त असां चऊं था त तव्हां क्रिएटिविटी ताईं अचो। जीअं ॿियो फर्ज़ असां तव्हांखे मिसाल था ॾियूं त पत्थर जे दौर में ॻणण जे लाइ पत्थरनि खे इस्तेमालु कयो वेंदो हो। बाबा ही बिल फर्ज़ के पत्थर आहे त हिननि जे ज़रिए ॻणप थींदी हुई। उन खां पोइ इन्हनि ते जेकॾहिं लकीरूं जेके अॼु बि प्राइमरी जा उस्ताद सेखारींदा आहिनि त ही जेकॾहिं 2 टे ऐं तक़रीबन 2 जोड़ कंदो त हीअं लिखी करे वरी तव्हां हीअं 5 लकीरूं 1 2 3 4 5 ताईं ईंदो त यानी 5 थींदा। त ही हिकिड़ी मतिलबु कॉन्सेप्ट आयो जेको अॼु बि सेखारियो थो वञे प्राइमरी जे ॿार जे लाइ। ठीकु आहे, त असां अचूं था त हिननि पत्थरनि हिननि लकीरनि खां अॻिते सवे सालनि ताईं माण्हू ईअं ई कंदा रहिया, पर पोइ जॾहिं क्रिएटिविटी वारो को बि माण्हू आयो त उन्हनि हिन क्रिएटिविटी जे ज़रिए ही लकीरूं अंगनि में चेंज थियूं। यानी हिननि खे 2 हिननि खे असां 2 लिखियोसीं ऐं हिननि खे असां 5 करे छॾियोसीं। त हाणे ई साॻियो जेको हेतिरो सारो मटीरियल आहे सो हेतिरी हिकिड़ी नंढड़ी खोखे में असां हिनखे कंट्रोल करे रहियासीं। अहिड़े नमूने सां ही त ज़ाहिर आहे 2 ऐं 2 सां जोड़ कया, पर जेकॾहिं 13 ऐं 12 कया वञनि त ही बोर्ड सॼो भरिजी सघे थो। पर हिन में इहे कोन्हे 13 ऐं 12 तव्हां आसानी सां लिखी तव्हां हिते ई तव्हां करे सघो था। त यानी ही हिकिड़ी जेकॾहिं हिन ई कॉन्सेप्ट ताईं माण्हू रहनि हा त अॼु असां एतिरी तरक़ी न करे सघूं हा, पर क्रिएटिविटी जे नतीजे में जॾहिं ही शइ अची वई त हाणे असां जाम सारी कैलकुलेशंस करे सघूं था। पर असां चऊं था अॼु जे दौर जी क्रिएटिविटी छा आहे। असां सवे सालनि खां बसि इहो ई तरीक़ो इस्तेमालु पिया करियूं। हिकिड़े सुठे मां सुठो उस्ताद जेको सेखारे थो सो हिते कॉन्सेप्ट क्लियर करे थो, पर असां चऊं था त असां बाइज़त उस्ताद या ॿार खे बि या जेको बि अॼु जो माण्हू आहे उहो क्रिएटिविटी ते अचे ऐं हिन खां बि को अहिड़ो नओं तरीक़ो असांखे ॿुधाए जंहिंजे ज़रिए असां हिन समूरे मां बि कंहिं नंढड़ी शइ ताईं असां अची वञूं ऐं कैलकुलेशंस करे सघूं।
पर तव्हांखे ॿुधायूं था त हज़ार सालनि ताईं माण्हू बार करण जे लाइ बि इहे जेकॾहिं को हेतिरे क़िस्म जो को ब्लॉक आहे त माण्हू हुनखे हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ताईं पहुचाइण जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त जंजीरूं पाण में ॿधी करे हिननि में हिकिड़ी डिघी कतार में बि हिनखे हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ते मुंतक़िल कंदा हुआ। हुननि जी जान सारी तवानाई घणो सारो टाइम ज़ाया थींदो पर कॉन्सेप्ट ई उहो हो। पर पोइ हिकिड़े के का क्रिएटिविटी आई हिन में जो मोहन जे दर जे माण्हुनि सिर्फ़ हिन में ॿ बीठा लॻाए छॾिया ऐं हाणे तव्हां ॾिसो त उन जे ज़रिए फ्रैक्चर ख़तम थी गांठ ख़तम थी वई ऐं हिन जे ज़रिए ई हेतिरा सारा माण्हू न पर हिन ब्लॉक खे ॻोल्हण जे लाइ हिकिड़ो फ़र्द ई काफ़ी आहे। उन खां अॻिते जॾहिं क्रिएटिविटी आई त फ़र्द न पर हाणे त हिन जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो इंजन अची वियो त इंजन जे ज़ोर सां बि हाणे तव्हां ॾिसो था त गाॾियूं हुनखे ड्राइव थियूं त मतिलबु ही हिकु तरह जी क्रिएटिविटी आहे। बाहिसियत उस्ताद जे मूंखे बि इहे सिर्फ़ जेके टीचिंग मेथड्स जेके हींअर ताईं दुनिया में दरियाफ़्त थी चुका आहिनि उन्हनि जा कॉन्सेप्ट क्लियर करे पंहिंजे शागिर्दनि ताईं महदूद न रखणु घुरिजे पर मूंखे घुरिजे त लाज़मी तौर ते के नवां तरीक़ा पाण बि ठाहिनि ऐं उन्हनि जे ज़रिए बि आज़माया इन खां बि बहितर नमूने सां पंहिंजी तालीम खे ॿारनि ताईं मुंतक़िल करे सघां। हिकिड़ो जेकॾहिं डॉक्टर आहे त असां वटि डॉक्टर सिर्फ़ कॉन्सेप्ट क्लियर ते महदूद हूंदो आहे वो मतलब वही ट्रीटमेंट जेका यूजुअल है उहा करे तो पर उनमें का क्रिएटिविटी कोने यानी इलाज जो नओ तरीको उन वट कोने को असा जो शागिर्द है उहा एक उन वट जेका है सा शय आहे कांसेप्ट जी है वो आहे महदूद कांसेप्ट ताई तो बेहतर ये है तो समाज जो जेको मानू पंजे शोबे में कारगर साबित तो थियण चाहे या जेरो थियण तो चाहे तो उनके कांसेप्ट का गुजरी करे क्रिएटिविटी तो एतरो पवंदो ऐं ॿी ॻाल्हि जेका अहम आहे सां यादि रखण जी इहा त क्रिएटिविटी जे दौरान केतिरियूं ई ग़लतियूं थींदियूं त ग़लतियुनि खां न घबरायो यादि रखो त दुनिया में जेके बि दुरुस्त शयूं आहिनि इहे यकदम दुरुस्त न थियूं आहिनि उहे केतिरनि ई ग़लतियुनि जो नतीजो आहे। त अहिड़े नमूने सां जेके ग़लति कंहिं का तव्हां को बि कंहिं फील्ड में का नओं तजुर्बो करियो था तव्हां नाकाम थी विया कामयाब थी विया त ॻाल्हि सही आहे पर जेकॾहिं नाकाम था थियो त घटि में घटि तव्हां कंहिं ॿिए माण्हू जे लाइ ॿिए क्रिएटिव जेको ज़हन आहे उनखे इहो ॿुधाए सघो था त हीअ जेको तरीक़ो आहे सो ग़लति आहे। जी तव्हांखे सिंपल असां एडिसन जो मिसाल ॾियूं त हीअ जेको बल्ब ॿरे थो सो हज़ार तजुर्बनि खां ग़लति तजुर्बनि खां बाद में वारे तजुर्बे जो नतीजो आहे। त मक़सदु हुन खां जॾहिं पुछियो वियो त बाबा कंहिं हुनखे ठठोल करे चयो त मिया तोखे 1000 भेरा त तो ग़लति ठाहियो हो 1000 तरीक़ा त तुंहिंजा ग़लति विया हलिया त हुन उते चयो त मूंखे ख़बर आहे त 1000 तरीक़नि सां बल्ब कोन ठहंदो त यानी असांखे ग़लति हुजण जी घटि में घटि ख़बर पवंदी त इहा बि हिकु तरह जी इस्लाह हूंदी आहे। सभु ग़लतियुनि खां न घबरायो ग़लतियूं कंदा रहो उन्हनि मां ई असां दुरुस्तीअ खे जनम ॾेई सघूं था। कॉन्सेप्चुअल लर्निंग जे बुनियाद ते उन ताईं महदूद न रहो पर कॉन्सेप्चुअल खां अॻिते हली करे क्रिएटिविटी ताईं अचो के नयूं शयूं तख़लीक़ करियो माहिर न बणिजो मौजूद बणिजो तव्हांजी